अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सारा सुमरो हिन बुलेटिन में असां सां गॾु साथ दींदो मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। केपीके जे गवर्नर बानी पीटीआई खे पंजाब खां सवाइ कंहिं ॿिए सूबे मुंतक़िल करण जो मुतालबो करे छॾियो। गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त पीटीआई सूबाई हुकूमत जा फ़ैसिला अॾियल जेल मां थी रहिया आहिनि। बानी पीटीआई खे कंहिं ॿिए सूबे मुंतक़िल करणु घुरिजे। गवर्नर राज जो दारोमदार सूबाई हुकूमत जे रवैये ते आहे। पेशावर में तकरीब खे ख़िताब कंदे फैसल करीम कुंडी चयो आहे त केपीके जे मजमूई सूरतहाल तबाही जो शिकार आहे। गैर कानूनी सरगर्मियुनि खे कानून जो हिस्सो बणाइण बर्दाश्त जोॻो नाहे। बानी पीटीआई जे पुटनि पारां जनवरी में पाकिस्तान अचण जो ऐलान। कासिम खान ऐं सुलेमान खान चयो आहे त असांजे वालिद खे जेल जी डेथ सेल में रखियो वियो आहे। वीज़ा लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। जनवरी में पाकिस्तान वेंदासीं। वालिद मुल्क खे करप्शन खां पाक करणु चाहे थो। पाकिस्तान सिडनी वाक़े ते कूड़े प्रोपेगेंडा खे रद्द करे छॾियो। इत्तलात खाते जे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त सिडनी वाक़े ते पाकिस्तान खे बदनाम करण जी कोशिश कई वई। बग़ैर सबूतनि ऐं शाहिदनि जे पाकिस्तान ख़िलाफ़ ग़लत प्रोपेगेंडा कई वई। इस्लामाबाद में परॾेही मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त सिडनी में थियल दहशतगर्दी ते अफ़सोस थियो आहे। भारतीय हुकूमत ऐं मीडिया पाकिस्तान ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया। हाणे वाज़िह थी चुको आहे त हमले आवारनि जो ताल्लुक़ हिंदुस्तान सां आहे। सदर कानून शहादत तरमीमी बिल 2025 जी मंज़ूरी ॾेई छॾी। किंग हमद यूनिवर्सिटी ऑफ नर्सिंग एंड एसोसिएटेड मेडिकल साइंस बिल जी तौसीक़ सदर आसिफ ज़रदारी पारां नेशनल कमीशन फॉर माइनॉरिटीज़ राइट्स बिल जी बि मंज़ूरी। दानिश स्कूल अथॉरिटी बिल नज़रसानी लाइ वज़ीर आज़म खे वापसि सुम्हारे छॾियो। सदर चयो आहे त दानिश स्कूलनि जी क़याम जी सूरत में सूबाई हुकूमतुनि सां मुशावरत ज़रूरी आहे। जाली फिटनेस सर्टिफिकेट इस्तेमाल कंदड़ ट्रांसपोर्टरनि जी गाॾियुनि जा रूट परमिट रद्द करण जो मुतालबो। सीनियर वज़ीर शहजुल मेमन चयो आहे त कुझु ट्रांसपोर्टरनि कार्रवाई खां बचण लाइ एजेंटनि ज़रिए जाली फिटनेस सर्टिफिकेट ठाराए वरिता आहिनि। जाली फिटनेस सर्टिफिकेट न रुगो कानून जी भञकड़ी पर अवामी तहफ़ुज़ लाइ बि वॾो ख़तरो आहे। इंसानी ज़िंदगियुनि सां खेॾण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। अमरीका वधीक 20 मुल्कनि जे शहरनि मथां सफ़री पाबंदी लॻायूं छॾियूं। नई पॉलिसी जनवरी 2026 खां लागू थींदी। शाम, ॾखण सूडान, माली, नाइजर, काउस ऐं ॿियनि मुल्कनि मथां पाबंदी जो फ़ैसिलो। फ़लस्तीनी अथॉरिटी जो पासपोर्ट रखंदड़ शहरनि मथां बि सफ़री पाबंदियूं लागू। अमरीका तरफ़ां सफ़री पाबंदियुनि जो शिकार मुल्कनि जो अंग 35 थी वियो। सरकारी खातनि में 1 खां 4 ग्रेड जूं नौकरियूं ॾियण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सखर डिवीज़न जे उम्मीदवारनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी। वकील रुख़सार जुड़े जो अदालत खे ॿुधायो त मेरिट ते पूरो लहण बावजूदि उम्मीदवारनि खे सरकारी नौकरियुनि में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। अदालत 2 महीननि अंदरि उम्मीदवारनि खे सरकारी खातनि में नौकरियूं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। हिंगोरजा वेझो रोड हादसे में मोटरसाइकिल सवार ॿ ॼणा फौत थी विया। क़ौमी शाहराह ते कोच जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल ते सवार सरवर ॾाहिरी ऐं नसरुल्ला ॾाहिरी फौत। हादसे में ज़ख़्मी थियल हिकु ॼणो नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। जामशोर वेझो खौफ़नाक हादसे में औरत समेत 2 ॼणा फौत, 12 ॼणा ज़ख़्मी। पेटारो लिंक रोड ते ॿिनि सूस्किन ऐं ख़ानगी स्कूल जे कोस्टर विच में टक्कर थी पियो। हादसे में रियाज़ ख़ासकली ऐं मिसमात नसीमा मला फौत। ज़ख़्मी थियल 12 ॼणनि में स्कूली ॿार बि शामिल। नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। फरीदाबाद भरिसां गरजी भित किरण सबबि पीरसन दबजी फौत। कोटफैज़ मोहम्मद दरियाणी चांडियो में गरजी भित किरी पई। 60 वरियनि जो अमीर बख्श चांडियो दबजी ज़ख़्मी थी पियो। लाड़काणे अस्पताल में दम ॾिनाई।